मूर्तियूं टोड़ण वारनि खे गिरफ़्तार करियो, गिरफ़्तार करियो वञे, सख़्त सज़ा ॾियो। साईं, असां शेयर करियो गंवर में बाईपास रोड ते शंभू कोरी ॻोठ में मंदरु आहे रामापीर जो। हिते ही जीअं आयो हथ में ॾाटो ईंदे ई अची इन मूर्ति खे किरायो, उन्हनि रोकण जी कोशिशि कई त हुननि ते वार करण जी कोशिशि कई। अलाए छो छाजे लाइ असां ग़रीबनि सां हिंदू ज़ात सां ही ज़ुल्म पियो थिए। असां वसवारनि खे अपील था करियूं, वीरजी कोहली के चऊं था, वज़ीर आज़म के चऊं था, हिते जे MNA MP इस्माइल राव साहब के चऊं था, असलम राव साहब के चऊं था त अची असांजी परगोर करियो। अव्हांखे वोटनि जे टाइम ते असांजी ज़रूरत हूंदी आहे। हिन ॾुखोईंदड़ वाक़े में असांजो साथ ॾियो, असां सां अची गॾु बीहो, असांजे ॾुखनि में असांखे बिल्कुलु साथ ॾियो। असांखां पुछो तव्हां सां कहिड़ो ज़ुल्म आहे। हेतिरी नाजाइज़ी असांजे घरनि में, असांजे मंदरनि में अचो, असां सां ॾींहुं ॾिठे जो ज़ुल्म थियो वञे, इन जे लाइ महिरबानी करे असां सां कुझु रहम जी अपील आहे त असां सां तदारक कयो वञे। वसवारनि खे असांजी इहा ई अपील। डॉक्टर साहब, ही जेको वाक़ियो थियो आहे श्री रामापीर मंदर में, ही जेको अफ़सोसनाक ऐं ॾुख जी ख़बर आहे, ही इंसानियत जे नाते या मज़हब जे नाते न, पर ही तमामु ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। इन ते तव्हां छा था ॻाल्हायो? ही साईं इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो थियो आहे। तव्हां पाण ॾिसो पिया, मूर्ति वूर्ति टोड़े करे हमरा भॼी वियो आहे ऐं चवनि था त माना ॾाटो हथ में हो, या मूर्ति टोड़ण आयो या चोरी करणु आयो या छाजे लाइ छो आयो हिते। असां इन जे बारे में सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत करियूं था ऐं बस वारनि खे अपील था करियूं त माना इन जी कार्रवाई कई वञे। ही रामापीर जो मंदरु आहे, जंहिंसां अॼु सुबुह जो को अनासर जा दहशतगर्द या बदमाश माण्हू बदमाशी करे मूर्ति टोड़े वियो आहे, जेका अव्हांजे साम्हूं आहे। हूअं असांजो शहर कड़ियो गंवर जेको तो मोहबत जो शहर सॾिबो आहे, पर जे अहिड़ा अञा बुरी हिन बंबोर में हिननि खे को बि चवण वारो चाहण वारो को माण्हू न आहे त तव्हां जेको तो ॾींहुं ॾिठे कंहिंजे मंदर में घिड़ी वञो, उते बेहुरमती करियो, बदमाशियूं करियो ऐं निकिरी वञो हलिया। तंहिं करे असीं उन्हनि सां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था हिन ॻाल्हि जी, ऐं अर्ज़ु करियूं था हिते जा जेके माण्हू आहिनि, मोतबर माण्हू आहिनि, जा साञावत माण्हू आहिनि, जा इंसान दोस्त माण्हू आहिनि, त असां सां हिंदू बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे, जीअं ॿिए दफ़ा को बि अहिड़ो लोफर कंहिंसां हथ चुरांद न करे। ऐं मंदिर ते वेठल हुअसि 5 मिंट जे लाइ, ऐं जॾहिं घर पाणी पीअण ही आयो, ॾाटो हथ में खणी हिते पुॻो, मूर्ति वूर्ति टोड़े ऐं थका जो घरां ढोड़ी आयसि त हीअं हितां निकिरी वियो। मूं हिते मूर्ति ॾिसी टुटल पई, सभिनी खे मूं सॾु कयो तेसि ही निकिरी वियो। सो ही असां हिन जे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था त जेके बि वॾा MP आहिनि, जेके बि आहिनि, अचनि ऐं असांजी सार संभाल लाहिनि। ही जेको बि कयो आहे उहो इंसानियत जे ख़िलाफ़ आहे, उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। मंदर में किड़ी ज़ोरी असांजी मूर्तियूं टोड़ण वारनि खे गिरफ़्तार करियो, गिरफ़्तार करियो वञे।